उस्ताद के अकेडमी राय राय के मुताबिक है खास करे सर्विस इंस्ट्रक्टर सीनियर उस्ताद सोहा का उनके राय जरूरत है काफी कोशिश की मीटिंग वगैरह ब्यूरोक्रेसी डायलॉग मसलों की डायलॉग की अहमियत आकर फाइनेंशियल डिपार्टमेंट ये लगे उनमें लगाए अध्यक्ष वापस मोकिलियो वो इन्हनि दोस्तनि घर जी सलाह शुरू करे एहतजाज खां सवाइ ॿिए सवाइ ॿी का वार कोन्हे तो उनजे लाइ पाण समूरनि खे मुंहिंजा कारकुन उनमें हिसो पती वठो रुॻो अॻुवाट मैदान ते बीठा हूंदा वो पंहिंजी कोशिशि कनि था लठियूं खाइनि था ज़ख़्मी थियनि था बीमार थियनि था मरी मिलनि था मुंहिंजे करे पाण जेके ख़ासि करे नौजवान उस्ताद उन्हनि खे त शुरूआत करणु खपे असां माज़ी में 30 सालनि जे अरसे में वॾियूं जदोजहदूं कयूं मैदान ते रहियासीं हाणे नौजवाननि जो वारो उहे बि सीनियरनि सां गॾु अॻिते वधनि ऐं नओं रत ऐं उनमें नओं जोश जज़्बो आहे ऐं फ़ाइदा जेके अॻिते हली थींदा उहे समूरा नवनि उस्तादनि खे थींदा हाणे त 25-26 नवंबर जो तदाद उस्तादनि जो रिटायर पियो थी वियो जेके सीनियर आहिनि उनजे करे तव्हांखे वरी गुज़ारिश आहे अॼोके हिन भेण में पाण जेके बि गॾु आहियूं उहो पैगाम हर उस्ताद ताईं अचणु खपे मेल हुजे या फीमेल ऐं जदोजहद में पंहिंजो साथ ॾियो जंहिं बि नमूने साथ ॾियो था गॾु थियो त ज़रूरु पाण मंज़िल मिलंदा महिरबानी मेहरबानी थैंक यू मेहरबानी हाणे असांजे मोहतरम सीनियर उस्ताद हेडमास्टर गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नूरपुर में हाजी जावेद अली कानसानी के गुजारिश कंदसि अची पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कनि हाजी जावेद अली कानसानी नहायत काबिल एहतराम मरकज़ी अगवान साईं शफी सेठियो साहब ऐं तमामु आयल उस्तादनि खे अस्सलाम वालेकुम। साईं जो अचण जो मक़सदु 10 फरवरी ते जेको कराची में धरनो आहे एहतजाज आहे सर्विस शिरकत जे लाइ ऐं ॿिया जेको उस्तादनि जा खोड़ सारा मसइला उन्हनि जे लाइ कराईंदासीं ऐं साईं खे यकीन आहे जेसिताईं असांजो हिन डिपार्टमेंट में आए असां डिपार्टमेंट से रिलेटेड आहियूं इंशाल्लाह जेको भी उस्तादनि जा मसइला हूंदा इंशाल्लाह असां उस्तादनि सां गॾु हूंदासीं ऐं असां उम्मीद कयूं था जेको नवा उस्ताद आयल आहिनि या सीनियर उस्ताद आहिनि उहे जदोजहद में हाजी साहब जो साथ ॾियनि ऐं जिथे भी यार दोस्त वास्ते वारा तालुक वारा उन्हनि ताईं ऐं सोशल मीडिया जो दौर है सोशल मीडिया के जरिए ही पैगाम पहुंचायो त इंशाल्लाह 10 फरवरी ते तारीखी धरनो हाणे ऐं ॿियो वक़्तु कंदो हलां पेटेल में अहिड़ा चंद मफ़ाद पास माण्हू अची विया आहिनि जेको पंहिंजे मफ़ाद जे ख़ातिर ऐं उस्तादनि जे ताज खे उस्तादनि जी इज़त खे चंद टक जे ख़ातिर उन्हनि जो सौदो था कनि पेटेल वाए तंज़ीम पाकिस्तान जी जेको सियासी पार्टियुनि खां तंज़ीमनि खां हिन जो जेको किरदारु आहे रजिस्टर्ड 1953 जी रजिस्टर्ड आहे मुशर्रफ जे डिकेटर दौर में सभु सियासी जमातूं वेही रहियूं वाए पेटेल हुई जे मीरपुर खास डिवीज़न में सॼे सिंध जो तारीख़ी जेको धरनो आयो जॾहिं सियासी माण्हू ॾिठो त हिकिड़ा उस्ताद आहिनि हिननि हेॾो वॾो धरनो आयो त छो न असां बि ॿाहिरि निकिरूं इंशाल्लाह असां साईं खे वरे यकीन था ॾियारियूं त इंशाल्लाह असां साईं जी हर जदोजहद में इंशाल्लाह साईं सां गॾु आहियूं जीअं उस्ताद सदा जीए। अस्सलाम वालेकुम। ॿियो केरु ॻाल्हाइणु चाहियो तव्हां ॻाल्हायो था जेको बि ॻाल्हाइणु चाहे ॻाल्हायो थोरो छा जुमे जो बि टाइम आहे भले ठीकु आहे छॾियो बसि आंकू ॻाल्हाए ना ॻाल्हाए बसि ने नदीम खे दे ना आऊं ॻाल्हाए वरितो आऊं ॻाल्हाए हा जी ना लाइव छॾियो अगे जो कोनो होतो कपड़ा आने नहीं किया जो जतरती मानस आऊं दावत किताब में पेटे अगर संजय मरकज़ी
हाजी शफीउद्दीन सिद्धू साहब के तमाम गुजारिश बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं निहायती थोरा पियो या मुंहिंजे बहादुर भाउ हमेशह संजय उस्ताद जे हक़नि जी तहरीकुनि में नुमाया किरदारु अदा कंदड़ साईं नदीम हुसैन वज़ीर जो हिन स्कूल जो हेडमास्टर आहे साईं जावेद क़ाइमखानी, मुंहिंजो साईं साईं असगर निज़ामाणी, साईं आबद अली क़ाइमखानी, साईं हामिद अली अलवानी अलियानी, साईं नालो पवंदो ज़ात ॿुधी अलियानी, मोजाहिद अली राजपूत, साईं मोहम्मद सिद्दीक़ नोडियो, साईं मोहम्मद बचल बोलेदी, मुंहिंजो भाउ ग़ुलाम रसूल ख़ासकदी, मुंहिंजो दोस्त साथी सनावाला वठो पर कई आयो आहे, मुंहिंजो भाउ ज़ुल्फ़कार वरद, सभु उस्ताद साथियो अस्सलाम वालेकुम। जे उस्ताद हिते अचण जो जेको मक़सदु आहे तव्हां वटि खणी हाज़िर ते थियो आहियां त हिन वक़्तु संजय उस्तादनि मथां ऐं संजय तइलीम मथां तमामु घणो ॾुखियो वक़्तु गुज़री रहियो आहे। गुज़िरियल 4-5 सालनि में सिंध जी तइलीम ते जेका तजुर्बा कया उन सां सिंधी तइलीम वधण जे बजाए उहा घटिजी रही आहे। सिंधी उस्ताद जा गुज़िरियल 4-5 सालनि खां के बि मसइला हल न पिया थियनि। रोज़ रोज़ संजय उस्ताद खे मारियो थो वञे, जीआरियो थो वञे। संजय उस्ताद हद खां वधीक गुज़िरियल 4 सालनि में परेशान थियो आहे। कॾहिं STR आर त कॾहिं बायोमेट्रिक त कॾहिं PMS ऐप त कॾहिं कैंपस क्लस्टर हब स्कूल रखी त कॾहिं वरी 20 ग्रेड जा प्राइमरी उस्ताद जे मथां ऑफिसर मुक़ररु करे उनखे ज़र ख़रीद ग़ुलाम बनायो वियो आहे। असांजो इहो कमु हक़ीक़त में जेका असांजी गुज़िरियल 4 सालनि में चूंडियल उहिदेदार हुआ, चाहे उहे तहलके जा हुजनि, चाहे उहे ज़िले जा हुजनि, चाहे उहे डिवीज़न जा हुजनि, चाहे उहे मर्कज़ जा हुजनि, संजय उस्ताद जी रखवाली मालिकी जा ज़िम्मेवार उहे हुया। पर वॾी बदबख़्ती आहे त सिंध जे उस्तादनि खे 4 सालनि में जेतिरो परेशान कयो वियो, जेतिरो सिंध जे प्राइमरी उस्ताद जो पंहिंजे फ़र्ज़नि खां गाफ़िल रहिया, उन जे फ़र्ज़ में शामिल आहे, असांजे तंज़ीम जे आइन में शामिल आहे त सिंध जी तइलीम जे सुधारे वाधारे जे लाइ हे उहिदेदार असां उस्ताद कोशिशि कंदासीं। उन खां पोइ असां उस्ताद जे हक़ जे लाइ जदोजहद कंदासीं, विड़हांद कंदासीं। पर गुज़िरियल 4 सालनि में उहे दोस्त असांजा ॿाहिरि उहो कुझु न करे सघिया जेको हुनखे करणु खपंदो। हा, उहा ॿी ॻाल्हि, हुन पंहिंजा ज़ाती मक़सद हासिलु कया, ज़ाती मराहतूं हासिलु कयूं, पर उस्ताद ऐं सिंध जी जेका तइलीम आहे उहा ॾींहों ॾींहुं पुठिते वई, अॻिते न वधी। ख़ैर असां हाई कोर्ट जे हुकुम ते सिंध जी हिन तंज़ीम वॾी तंज़ीम में इलेक्शनूं थियूं। 3 सालनि लाइ जेके चूंडिजी आई आहे उहे 4 सालनि लाइ क़ाबिल थी वही रहिया। अलाह जी लख त ॾाढी आहे न, पोइ ॾिठो आहे हाई कोर्ट इंडस्ट्री जे उस्ताद जा जेके रहियल मसइला आहिनि, ख़ासि करे सिंध जे प्राइमरी उस्ताद जो हींअर वॾी में वॾो अहम मसइलो आहे सर्विस स्ट्रक्चर जो। माना इहा असांजी सम्झो त लाइफ लाइन आहे, इहो असांजी बका आहे, इहा असांजी ख़्वाहिश आहे, इहा असांजी जुमांद आहे। उन खां पोइ असांजा नौजवान सिंध जा 22,000 उस्ताद जिन खे इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर नथो कयो वञे। हक़ीक़त में इहे 22 उहे दोस्त उमेद में रहिया त जेको मर्कज़ आहे असांजे दर्दनि जो दरमान कंदो, पर उहो पंहिंजो वारो वञा भॼी लिकी वियो, पर कुझु कोन थियो। वरी असां जॾहिं सरगर्म में अमल आहियूं, पहिरीं बि सिंध जे नौजवान उस्तादनि खे असां मोचरा खाई, लठियूं खाई, रत जो रेज ॾेई, पेर पथूं करे उनखे पोक करायो। वरी बि इंशाअल्लाह असां ई सिंध जी उस्ताद जी सां गॾिजी इन नौजवान उस्ताद खे इनिशियल अपॉइंटमेंट रेगुलर कराए। साथी, जॾहिं इंसान को बि उस्ताद हुजे, असां बि इंसान आहियूं,
पंहिंजे हक़ जे लाइ उथी खड़ो थिए त हक़ वठणु का एॾी वॾी ॻाल्हि न आहे। पहिरीं अमल इहो आहे त असां पंहिंजे हक़ जे लाइ जदोजहद करियूं। बदबख्ती वॾी में वॾी इहा आहे त सिंध जो प्राइमरी उस्ताद पंहिंजे हक़ जे लाइ निकिरे तयारी कोन्हे, घर में छॾण लाइ तयारी कोन्हे। हालांकि पढ़ी लिखियल माण्हू, बाशोर माण्हू गुज़िरियल 4 सालनि खां रोज़ ज़ुल्म बर्दाश्त थो करे, रोज़ परेशानियूं जे सबबु बणिजे थो, पर उथण जे लाइ तयारी कोन्हे, जागण जे लाइ तयारी कोन्हे। उनजे लाइ मूं फर्ज़ सम्झियो त हिन दफ़े सॼे हर उस्ताद वटि वञा, उनखे अपील करियां, ख़ुदा तव्हां उस्ताद आहियो, जंहिं शोबे सां तव्हां लाॻेपियल आहियो उहो क़ौमुनि जी सुधार जी ज़मानत आहे। प्राइमरी उस्ताद पूरी दुनिया जी तरक़ी जो राज़ प्राइमरी उस्ताद आहे। पूरी दुनिया जे प्राइमरी उस्तादनि खे एतिरियूं मराहतूं आहिनि जे तव्हां सोचे नथा सघो। ॿियनि पाकिस्तान जे सूबनि में एतिरियूं मराहतूं आहिनि तव्हां उहो तस्वुर नथा करे सघो। पर असां कहिड़ो ॾोह कयो आहे? असांजो ॾोह इहो आहे त असीं घर में सुता पिया आहियूं, रोज़ लख लॻे थी पर जागूं नथा, लठियूं खायूं पिया, मोचड़ा खायूं पिया, परेशानियूं सहूं पिया, पर जागण जे लाइ तयारी कोन्हे। उनखे जगाइण जे लाइ, उन्हनि खे इज़त ॾियण जे लाइ, उन्हनि सिंधी उस्तादनि खे आला मक़ाम ॾियण जे लाइ ऐं निकितो हुया। अचो सिंध जा उस्ताद पंहिंजे हक़ जे लाइ जदोजहद करियूं। घर वेठे कुझु कोन मिलंदो, हक़ जदोजहद जे ज़रिए मिलंदा, हक़ क़ुर्बानीअ जे ज़रिए मिलंदा, हक़ रत वहाइण जे करे मिलंदा, हक़ जे लाइ जदोजहद करणी पवंदी। कुझु अहिड़ियूं दुश्मन कुवतूं पयूं 5 साल जे दौर में मुनाफ़िक हूंदा हुआ, हींअर बि मुनाफ़िक आहिनि। ऐं उनखे चवां थो ख़ुदा हीअ न को हाजी शफ़ी जे हक़ जी ॻाल्हि आहे, न को उनजी मराहत जी ॻाल्हि आहे। हीअ सिंध जे उस्ताद जी इज़त तशख़ुस बरक़रार रखणु सिंध जे उस्ताद जी ख़ुशहाली जी तहरीक आहे, सिंध जे उस्ताद जी इज़त जी तहरीक आहे। हिन वक़्तु सिंध में का को बाजी कोन्हे। तव्हां वरी कूड़ा ज़िलनि जा डिवीज़न जा अजलास सॾाए हिन तहरीक खे नाकाम करण था चाहियो। तव्हांखे यादि ॾियारियो थो 10 दिसंबर 2017 ते जॾहिं असां सभिनी सिंधी उस्तादनि गॾिजी लॉन्ग मार्च कयो, उन टाइम में बि वॾी मुखालफ़त कई हुई ऐं असांखे टार्चर कयो वियो। मुंहिंजो पघारूं बंदि करायूं। मुंहिंजे धीउ हिकिड़ी औरत हुई, उनखे सेक्रेटरी खां धमकियूं ॾियारियूं हुयूं, मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कया विया, उस्तादनि खे थ्रेड ॾिना विया त भाई तॾहिं कंदो आहे नौकिरी चट थी वेंदियूं, तव्हांजा मसइला हल कोन थींदा। ऐं हीअ मुख़्तलिफ़ असांजे मथां हुननि इल्ज़ाम लॻाया। वक़्त जी तारीख़ शायदि आहे। अॼु वरी उहे साॻिया सरगर्म में अमल आहिनि। उन टाइम 2017 में सिंध जे उस्तादनि साबित कयो, भिट शाखा कराची ते लॉन्ग मार्च हलियो। उन टाइम में असीं एॾा पैसे वारा कोन आहियूं। उन टाइम में मुंहिंजो हिकिड़ो उस्ताद दोस्त हो, उन सही ॻाल्हि आहे हुन सही। उन टाइम में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो, उन मूंखे सूज़की ॾिनी, बाबा हाय साहिब हीअ सूज़की ॾियां थो, तेल बि आऊं थो ॾियां, तव्हां भले तव्हां सां गॾु हूंदी। पोइ उन मार्च खे उन सूज़की मार्च जो लक़ब ॾिनो हो। ठीकु आहे, उनजी मर्ज़ी आहे। पर जॾहिं उहो मार्च लॉन्ग मार्च भिट धड़ी खां शुरूआत कई ऐं शुरूआत एॾी शानदार थी। सभिनी खां पहिरीं सिंध जो आख़िरी सरहदी ज़िलो आहे शहदाद कोट लाडकानो। सभिनी खां पहिरीं उहे दोस्त सिंधी उस्ताद गाॾियूं भरे पहुता ऐं हज़ारे उस्ताद हुआ भटशामी। जॾहिं सच पुछो त मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी हुई, मुंहिंजी हाणे कामयाबु थी वेंदी इनशाला। जेका मुखालफ़त हुई, जेको असांजी इन टाइम मुंहिंजे साम्हूं मुखालफ़त ॿधण हुआ, हिकिड़े जो सदर साईं इंतज़ार छलगिरी ऐं उन सीनियर नायब सदरो साईं गुलाम रसूल महर ऐं उन धड़े जो जनरल सेक्रेटरी साईं सिकंदर जी जतोई। ॿिए धड़े जो ज़रूरी मूंखे दोस्तनि पटको वधायो, हाजी सचो सदर हो, मुंहिंजो सीनियर नायब सदर बाबू दुरानी हो, जनरल सेक्रेटरी हो साईं जावेद धरपाडी।
पोइ सिंधी उस्ताद एॾो मानू ख़ासि करे भटशाह जा सहाफ़ी मटियारीअ बहाद उस्ताद मटियारीअ माण्हू हे विखे विखे ते एतिरो इस्तेमालु कयो मुंहिंजे हली अची प्राइमरी उस्ताद जो हेॾो वॾो इस्तेमालु हेॾो वॾो जोश उस्ताद में ऐं पोइ अलाह पाक एॾी वॾी इज़त ॾी एॾी वॾी सिंधी माण्हुनि मोहबत ॾिनी कराचीअ ताईं विखे विखे ते तारीख़ इस्तेमालु ऐं असां पहिरीं राति रहियासीं ख़ैबर में जिते 300 उस्ताद मूं सां गॾु रहिया सुता हाणे मरी वियो 300 तरीक़े केरु मानी कराए थो केरु सियारो छत हुजे केरु हिनखे बिस्तरा ॾींदो पर सलाम आहे मटियार जॾहिं उन दोस्त महिमान जो जे 200 मानी लाइ बिस्तरा अलॻि कया 300 मानी लाइ ऐं पंहिंजे पुट जी शादी में एतिरा मानी आइटम कोन जेतिरा असां खाराई 300 माण्हुनि खे ऐं सॼी राति मच ते जाॻांदा रहिया असीं सुम्ही न ढके थी पोइ ॿिए ॾींहुं बि ईअं हिकिड़ो काफ़िलो वधंदो वियो उस्ताद पंहिंजा घर खाली कराया ऐं कराचीअ में तव्हां ॾिठो 25 डिसंबर 2017 ते हिकिड़ो हज़ारे उस्ताद जो जमे गफ़ीर हो पुलिस मोचड़ राजा जेलनि में विधो वरी बि लांग मार्च कयासीं जेलनि में विधा पियासीं इलाही उस्ताद ज़ख़्मी थिया मुंहिंजी त पाछड़ जो टुटी हुई पर अलाह पाक जॾहिं इंसान पंहिंजे मक़सद सां सचो थो पंहिंजे काज़ सां सचो हूंदो पंहिंजे ऐलान सां सचो हूंदो अलाह पाक उन जी मदद कंदो छो त दिल्ली जो मालिक अलाह साईं आहे मुंहिंजे दिलि में छा हिकिड़ी ख़बर अलाह खे ख़बर आहे असांजी दिलि में हो त हिन उस्तादनि खे बग़ैर शर्त जे 16 स्केल 22,000 उस्ताद जेसीं रेगुलर थींदा तेसीं घटि न मोटंदासीं असां पंहिंजे बख़ुदा पंहिंजे ॿचनि खां मोकिलाए वियासीं त जेसीं उस्ताद जे मसइला हल धंधा घर न ईंदासीं ऐं पोइ रब पाक वरी नमाज़ पढ़ंदा रस्तनि ते सभिनी उस्ताद खे दुआ करो कामयाबी अलाह जी ॾियणु न पोइ सिंधी उस्ताद खे उहा कामयाबी मिली ऐं सिंधी जा उस्ताद कराची प्रेस क्लब ते उन टाइम में मूंखे मेजर चयो इंटेलिजेंस वारे आशा भाई हिते कराची में हाणे केरु वधारी कोन थो करे प्रेस क्लब ते तूं सिंधी जा उस्ताद हेतिरा वठी त सुम्हंदे मां न मारे हलिया पोइ चयो असीं अज़म खणी आया आहियूं असीं कसम खणी आया आहियूं लाश खां वापसि खणाए वेंदासीं न त असां सोफा ते पोइ मोटंदासीं ऐं असां उते सुतासीं पहिरें पट 15 पट सुतासीं सिंध जा उस्ताद हज़ार जी तादाद में प्रेस क्लब सुम्ही रहिया मूंसां रही पिया ऐं तव्हां ॾिठो सिंधी उस्ताद खे बग़ैर छत जेका शइ नामुमकिन हुई अलाह पाक जी मदद सां सिंधी उस्ताद पार थी करे बग़ैर छत 16 स्केल वरितो ऐं 22,000 उस्ताद रेगुलर कराया ऐं हींअर उस्ताद खे चवां थो त हिमत बधो मदद ख़ुदा बेहिमत बधो बेज़ार ख़ुदा तव्हां सिंध जा उस्ताद हिते तव्हां पूरे तरीक़े छुटे जा उस्ताद कोन हुयो पर जिते जिते जा उस्ताद हो तव्हां ते इहो फर्ज़ आहे थो थिए तव्हांखे आउं गुज़ारिश थो करियां जेके तव्हां पंहिंजी माउ जी थरी विझी आहे सही त अचो ख़ुदा जे कसम मुंहिंजो को बि मक़सदु कोन्हे मुंहिंजो मक़सदु आहे सिंध जो उस्ताद ख़ुशहाल हुजे सिंध जी तइलीम ख़ुशहाल हुजे हींअर सिंध जो उस्ताद जो सूबाई वज़ीर तइलीम पहिरियों दफ़ो सेक्रेटरी तइलीम मञियो आहे त सिंध जे उस्ताद जा मसइला जाइज़ आहिनि पहिरियों दफ़ो माना तइलीम खातो तइलीम जो वज़ीर सिंध जे उस्ताद जी मालिकी कई आहे पहिरियों दफ़ो तारीख़ में ऐं उन्हनि सर्विस इंस्ट्रक्टर जो समरी इन लाइ पार्लियामेंट्री समरी फाइनेंस डिपार्टमेंट खे मोकिले पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे पर फाइनेंस डिपार्टमेंट वारा चवंदा सर पैसा कोन्हे और तव्हां वटि पंहिंजे वज़ीरनि जी अयाशी जे लाइ पैसा आहिनि तव्हां MP जो पघार वधायो था उन लाइ पैसा आहिनि तव्हां जज जो पघार वधायो था उन लाइ पैसा आहिनि ॿियनि खातनि जो पघार वधायो था उहे पैसा आहिनि असां प्राइमरी उस्ताद कहिड़ो ॾोह कयो असांखे सदियुनि खां सर्विस स्ट्रक्चर मिली कोन्हे सॼा जेके बि खाता आहिनि उन्हनि सभिनी जो सर्विस स्ट्रक्चर आहे हिकिड़ो नायब कासिद उहो पासे जे पचान नायब कासिद जो प्रमोशन थी 17 ग्रेड वञे थो प्राइमरी उस्ताद उहो असां जदोजहद खां पोइ 16 स्कूल मिलियो आहे न त उस्ताद वीचारा 27 स्कूल में रिटायर थी वेंदा हुआ आख़िर प्राइमरी उस्ताद कहिड़ो ॾोह कयो ऐं चैलेंज कराया फाइनेंस वारे खे असीं सिंध जा उस्ताद तव्हांखां इहो पंहिंजो हक़ वठी रहंदासीं पर हुनखे ख़बर आहे इहा क़ौम अहिड़ी आहे जेका थींदी कान्हे ख़ुदा रा हींअर जाॻो पंहिंजे हक़ जे लाइ पंहिंजे हर उस्ताद वटि वञो पहिरियों दफ़ो तव्हां सोशल मीडिया खोलियो सॼी सिंध में उस्ताद पर्चो कढाए वेठो सॼी सिंध में
सॼी सिंध में हे मुंहिंजी के पर्चा छापनि उस्ताद फोटो कॉपी करे सॼी सिंध में उस्ताद पंहिंजो पाण मदद स्कूलनि में ॻोठनि में तबलीग पिया कनि अचो खणी अचो तव्हांखे कोन घुरनि था तव्हांखे न को त पैसा घुरूं न को तव्हांखे त का मंगार आहियूं पंहिंजे हक़ जे लाइ अचो अचो कराची में जागूं जागूं अलाह उन क़ौम जी उन इंसान जी तक़दीर नथो बदिलाए जेसि हू पंहिंजे हक़ सां पाण सचो नथो थिए सुजाॻ नथो थिए तेसि अलाह बि मदद कोन कंदो ख़ुदा अचो तव्हां तबलीग कयो ही पर्चा मूं वटि पिया आहिनि जेतिरा तव्हांखे खपनि ॾियां थो ॿिया फोटो कॉपी कराए हर उस्ताद खे चओ अभी नहीं तो कॾहिं नहीं ॿुधी छॾियो सॼा उस्ताद छा कयो हे कुझु अहिड़ा शरपसंद आहिनि जिन तहरीक जो ऐलान करे उस्ताद खे कंदा वठी उहो पैसा खाई वेंदा तहरीक मां भॼी वञा अॼु उहे साॻिया हिन तहरीक खे मूंखे चयो तारीख़ बदिली कर मां कीअं त तारीख़ बदिली करियां माना तारीख़ बदिली करियां त मूं तां हिन तहरीक जे मथां सभिनी जो वेसा ख़तमु थी वेंदो हुयो का बि तारीख़ बदिली कोन थींदी कंहिं हिसाब ऐं उन दोस्तनि खे ॿुधाए थो के हिसाब ॻाल्हियूं कोन थींदियूं का बि साज़बाद कोन थींदी का बि ऑफिस जी मीटिंग कोन थींदियूं ऐं जंहिंखे ॻाल्हाइणो हूंदो उहो प्रेस कंदे पाण अचे उस्ताद सां ॻाल्हाए न त नोटिफिकेशन जेसि असांखे न मिलंदा तेसि असां पंहिंजे वापसि घर न ईंदासीं उनजे लाइ हर उस्ताद मूं शुरू खां चयो हर उस्ताद पाण सां गॾु कपिड़ो खणी अचे पाण सां गॾु शाल बि खणी अचे उते प्रेस कंदड़ ते सुम्ही रहंदासीं साईं हिन ॻाल्हि करे वियो त 4 माण्हू शहीद थिया सांगड़ में तव्हां ॾिसो लाश रखी 4 ॾींहं हज़ारे माण्हू वेही रहिया ॼमी वेही रहिया राति वेही रहिया अलाह पाक हुनजी मदद कई हुनखे इंसाफ़ मिलियो कातिल जे मथां FIR कटी चएसि सॼा उस्ताद पंहिंजे घर न छॾींदा जेसि तव्हां पाण में ॿधी न कंदा जेसि तव्हां सभु कराची प्रेस करो ते वेही न रहंदा तेसि मसइला हल कोन थींदा उनजे लाइ हर उस्ताद मुंहिंजी भेण खे मुंहिंजे भाउ खे तव्हां चओ अचो कामयाबी सिंधी उस्ताद जी इन में आहे छो त असांजे मथां ॾिसो STR सभु अहिड़ियूं पॉलिसियूं लाथियूं हुयूं जे आईंदे तव्हांखे अञा वधीक तंग कनि परेशान कंदा तव्हांखे पेंशन कोन मिलंदी हींअर असां उस्ताद रिटायर थियो अधु ते ऑफिस जी दलाल खाई वञनि था उनजे लाइ वाह थली वियो अथव पंहिंजी इज़त बचाइणी अथव पंहिंजा मसइला हल करणा अथव पंहिंजी ज़िंदगी सवारे अथव सिर्फ़ु इहो तव्हांखां गुज़ारिश कंदुसि उस्ताद अज़ीम आहे दुनिया ॾिसे बि तव्हांजो कराची में अचनि तव्हांजी कामयाबी हूंदी अलाह ताला ख़ुशि रखे साईं नदीम जी साईं जावेद जी तव्हां सभिनी जी महिरबानी तव्हां हिते हली आहियो हाणे तव्हां तबलीग करियो ऐं अकेले डोड़ा में सॼी सिंध में इंशाअल्लाह अलाह कंदो हीउ असांखे जल्दी सिंध जो उस्ताद ख़ुशी माणींदो वरी असां गॾिजी हिते मेलो मचाईंदासीं ख़ुशी मनाईंदासीं तव्हांजी वॾी महिरबानी जे उस्ताद जे पटेल